त नुमाज़ पढ़ो, माल अथो त उनजी ज़कात ॾियो, ज़िंदगी खे पाक ऐं साफ़ करियो, शराब ऐं ज़िना खां, जुआ ऐं सटे खां पाण खे बचायो। हुकुम करे थो त जेके माइट आहिनि तिन सां तालुक जोड़ियो। चई इहे ॻाल्हियूं असांखे चवे थो। चई हाणे साम्हूं थी मुंहिंजे वे। चई तोखां मूं पुछियो हो त मुहम्मद जो नसब कहिड़ो आहे, तो चयो आली नसब आहे। चई कज़ालिक रसूल तुबासो फी क़ौम ही, अल्लाह जल्ल जलालहू जंहिं बि रसूल खे पंहिंजे क़ौम में मोकिलियो आहे उन रसूल जो नसब हमेशह आली हूंदो आहे। इहा ॻाल्हि दलालत करे रही आहे त हीउ नबी तो अची बणिजे। चई मूं तोखां पुछियो हो त हीअ ॻाल्हि हिन खां अॻु में कंहिं हिकिड़े कई आहे दावा, तो चयो न। जेकॾहिं हिन खां अॻु में कंहिं नबूवत जी दावा कई हुजे हा त कर आऊं सम्झां हा त अॻूणे माण्हू जे कौल जी इत्तिबा करे ताबेदारी करे हिन बि नबूवत जी दावा कई आहे, पर इहा ॻाल्हि बि कोन्हे। चई मूं तोखां पुछियो हो त हिन जे पीउ ऐं ॾाॾे मां को बादशाह थी गुज़रियो आहे, तो चयो त को बि बादशाह थी कोन गुज़रियो आहे। जेकॾहिं को बादशाह थी गुज़रियो हुजे हा त कर आऊं सम्झां हा त वॾनि जे विञायल हुकूमत खे हासिल करण जे लाइ हुन ही नारो हयो आहे, पर इहा ॻाल्हि बि कंहिं क़िस्म जी कोन्हे। चई मूं तोखां पुछियो हो त 40 साल तव्हांजे अंदरि रहियो आहे, कॾहिं हिन जे ज़बान मां कूड़ी ॻाल्हि निकिती आहे? तो चयो त कूड़ी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कान निकिती आहे। चई पोइ मूंखे सम्झ में नथो वञे त 40 साल जेको माण्हू कंहिं इंसान ते कूड़ न हणे अॼु कूड़ी नबूवत जी दावा करे ख़ुदा ते कूड़ कीअं हणंदो? चई मूं तोखां पुछियो हो त वाइदे ख़िलाफ़ी करे थो या वाइदे ख़िलाफ़ी नथो करे? तो चयो न। चई कज़ालिक रसूल ला तक़दीर, रसूल मौत खे क़बूल कंदा आहिनि पर वाइदे ख़िलाफ़ी करण जे लाइ उहे तयारु कंहिं क़िस्म जा कोन हूंदा आहिनि। चई मूं तोखां पुछियो हो त वॾेरनि ईमान आंदो आहे या कमज़ोरनि ईमान आंदो आहे? तो चयो त कमज़ोरनि ईमान आंदो आहे। चई नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे तारीख़ ते नज़र विझां थो त हमेशह उन्हनि जे दावत ते पहिरीं पहिरीं ईमान ग़रीबनि आंदो आहे। ताक़तवारनि ऐं वॾनि माण्हुनि उन्हनि जी हमेशह मुखालफ़त कई आहे। चई मूं तोखां पुछियो हो त वधनि पिया या खुटनि पिया? तो चयो त वधनि पिया। चई इहो दलील तो अची बणिजे त इस्लामी तारीख़ जंहिंसां गॾु माल बि कोन हूंदो आहे, असबाब बि कोन हूंदा आहिनि, पैसो बि कोन हूंदो आहे, सभु पार्टियूं दुनिया जे अंदरि हूंदियूं आहिनि, वॾियूं वॾियूं जमातूं अख़बारूं कढंदियूं आहिनि, वॾियूं आफ़ीसूं हूंदियूं आहिनि। हुज़ूर जी न का आफ़ीस आहे, न का अख़बार आहे, न को लाउज आहे तक़रीर करण जे लाइ, पर अल्लाह जो कानून इहो आहे त उहा सची तारीख़ जेका हक़ जी हूंदी आहे उन जे लाइ असबाब त कंहिं क़िस्म जा न हूंदा आहिनि, पर परवरदिगार आलम पंहिंजे नुसरत ऐं मदद सां उनखे पाई तकमील ते पहुचाए आहिस्ते आहिस्ते उन जमात खे वॾो कंदो आहे। चई मूं तोखां पुछियो हो त जिन माण्हुनि ईमान आंदो आहे उन्हनि मां को बि नाराज़ थी हिनखे छॾे वियो आहे या न? उन्हनि जे ईमान असांजे ईमान में फ़र्क़ु आहे। उन्हनि जो ईमान कहिड़ो हो त वतन तां हथु खणणो पियो, बचनि तां हथु खणणो पियो, माउ ऐं पीउ तां हथु खणणो पियो, मिल्कियत तां हथु खणणो पियो, अयाशी तां हथु खणणो पियो, खाधे ऐं पीते जे नेमतनि तां हथु खणणो पियो, पैगंबर सां गॾु पेट ते पथर ॿधी मैदान जंग में जान ॾियणी पई। हाणे ॿुधाए त को नाराज़ थी छॾे वियो आहे या न? तो चयो न। चई कज़ालिक बशाशतुल ईमान हीन तुखारितुल क़ुलूब। चई अबू सुफियान ईमान जी लज़त जॾहिं दिलि में दाख़िल थींदी आहे तॾहिं इंसान सभु कुझु छॾण जे लाइ तयारु थींदो आहे, पर ईमान खे छॾण जे लाइ कॾहिं तयारु कोन थींदो आहे। जेके ईमान तां हथु खणंदा आहिनि तव्हां सम्झो त उन्हनि जे क़ल्ब में कॾहिं बि ईमान कंहिं क़िस्म जो कोन्हे, उन्हनि जे दिलि में बशाशत ईमान जी कंहिं क़िस्म जी कोन्हे। ईमान जी लज़त जेका आहे सा अजीब आहे। अब्दुल्लाह बिन हुज़ाफ़ सामीअ खे सॼो ईसाई बादशाह गिरफ़्तार करे आयो। चई तुंहिंजी सज़ा जेका आहे सा फांसी थी अची बणिजे, पर हिकिड़ो शर्त आहे। चई कहिड़ो? चई मुहम्मद जी मोहबत क़ल्ब मां कढी मूं वारो मज़हब क़बूल अची कर त पोइ तोखे माफ़ अची करियां। चई बादशाह लव अन समावात सब वल अर्ज़ीन सब। चई इहा मामूली पेशकश आहे। 7 आसमाननि जी हुकूमत सॼे हथ ते रख, 7 ज़मीननि जी खॿे हथ ते रख त आऊं उन्हनि खे थूकण ई छॾे ॾींदुसि, पर मुहम्मद जी मोहबत हिकिड़ो मिंट बि क़ल्ब मां कढण जे लाइ तयारु न आहियां। चई तोखे पंहिंजे न्याणी जो संग ऐं अधु हुकूमत थो ॾियां। चई आऊं छॾण जे लाइ तयारु कोन आहियां। सम्झ न? तॾहिं हिकिड़े कैदीअ खे बादशाह घुरायो, तेल जी देग तरी पे हज़रत अब्दुल्लाह बिन हुज़ाफ़ जे साम्हूं उन कैदीअ खे उछलायो वियो। उहो तपी कबाब थी वियो।
तॾहिं चई अब्दुल्ला मूं वारी पेशकश क़बूल कर, मूं वारो मज़हब क़बूल कर, न त तुंहिंजी सज़ा उहा आहे जेका हिन कैदी जी सज़ा थी अची वञे। तॾहिं हज़रत अब्दुल्ला जे अखियुनि मां लूट किरी पिया। बादशाह सम्झो त डिॼी वियो आहे, कन में चई त छा थो चवे, मूं वारी ॻाल्हि क़बूल आहे या कोन्हे? चई बादशाह मुंहिंजे रुअण मां ग़लति फ़ाइदो न वठि, ऐं तुंहिंजे हिन सज़ा खां ढिलूं कोन आहियां, ऐं रुआ इन जे करे थो त अल्लाह खे ॿाॾाए अर्ज़ु करियां थो त परवरदिगार आलम अॼु मुहम्मद जे मोहबत जो इम्तिहान आहे। मुंहिंजो जिस्म त ॿिनि मणनि वारो आहे, पर साह तो उन में हिकिड़ो रखियो। मूं घुरियो थे त मुंहिंजे वार वार जे हेठां जान हुजे हा। हिन मक़ाम ऐं मैदान जे अंदरि हिकिड़ी जान न पर 100 जानियूं ॾेई मुस्तफ़ा जे इज़त तां क़ुर्बान थियां। इहो छा हो? हिन तोखारतुल क़ुलूब, जॾहिं ईमान जी लज़त दिलि जे अंदरि दाख़िल थींदी आहे तॾहिं इंसान सभु कुझु छॾे ॾींदो आहे, पर ईमान खे छॾण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे। हमज़ो जंग जे ओद जे अंदरि शहीद थियो आहे, हथ वॼा विया आहिनि, मथो वढियो वियो आहे, टंगूं वढियूं वयूं आहिनि, दिलि चीरी वई आहे, ज़बान काटी वई आहे। उन जंग जे मैदान जे अंदरि एज़ा ख़ुतत रासू बदत रजला, कफ़न बि कंहिं क़िस्म जो कोन्हे। जेकॾहिं मथो ढक त पेर उघाड़ा, जेकॾहिं पेर ढक त मथो उघाड़ो। हज़रत हमज़ो टुकर टुकर थियो पियो आहे, मथे खां गोॾनि ताईं कफ़न आयो आहे, हेठि गाह ॿधो पियो आहे। संस भेण सफ़िया मैदान जंग में आई, चई अल्लाह जा रसूल ख़बर ॿुधी अथमि त भाउ शहीद थी चुको आहे, हाणे आख़िरी ज़ियारत जो मूंखे मौक़ो ॾे। फरमायूं त लड़ाई शुरू आहे, औरतूं तबियत जे लिहाज़ सां कमज़ोर हूंदियूं आहिनि। जेकॾहिं हमज़े खे ॾिसंदी आहिनि त हुन जूं न को अखियूं आहिनि, न को मींयालू आहे, न को ज़बान आहिनि, न को आङुरियूं आहे, न को दिलि आहे, न को जिगर आहे, सॼो चीरो पियो आहे, पर कफ़न बि हुन जे लाइ कंहिं क़िस्म जो कोन्हे आई। हाणे तोखे ॾिसण जी इजाज़त न आहे। वरी फिरी आई, चई या रसूल अल्लाह हमज़े जे दीदार जी मूंखे इजाज़त ॾियो। सॼण पाण मार्च करे रहिया, वरी फिरी आई, तॾहिं फरमायूं त मुंहिंजी पुफी सफ़ीअ खे इजाज़त ॾियो त भाउ जो आख़िरी दीदार करे। छा दीदार करे? मथे तां कपिड़ो लाथई त भाउ जो को बि उज़ो सलामत कोन्हे। ॿियूं त ॻाल्हियूं परे रहियूं, पर कफ़न बि कंहिं क़िस्म जो कोन हो। अखियुनि मां लुड़क वाइनि त परे थिया, पर हमज़े खे ॾिसी हज़रत सफ़ीअ रसूलुल्लाह खे ॾिठो। चई वकुल्लो मुसीबत बादक जरलू, चई अल्लाह जा रसूल हमज़े खे ॾिसां थी त हुनजो को बि उज़ो सलामत कोन्हे। तुंहिंजे चेहरे मुबारक खे ॾिसां थी त अरमान हिन ॻाल्हि जो आहे त सफ़ीअ जो हिकिड़ो भाउ हो, पर जेकॾहिं 70 हुजनि हा त मुस्तफ़ा जे इज़त तां क़ुर्बान थी वञनि हा। इहो छा हुई? हुननि जी मोहबत हुई। वकज़ालिक बशाशतुल ईमान हिन तोखालतुल क़ुलूब, ईमान जी लज़त जॾहिं दिलि में अची वेंदी आहे तॾहिं इंसान सभु कुझु क़ुर्बान करे छॾींदो आहे, पर ईमान खे छॾण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे। अॼु असीं नौकिरी जे आसिरे ते कादियानी थी थींदा आहियूं, डालदा जे डॿे ते ईसाई थी वेंदा आहियूं, सम्झनि कादियानी थी वेंदा आहियूं चंद पैसनि जे लालच में। इहे थियण वारा सम्झनि त ईमानी हिननि जे क़ल्ब में कोन हो। हज़रत अंस बिन नज़र कपिड़ो कोन्हे जो गोॾ ॿधी अची जंग में पीए, होॾां जंग जे ओहद ते अची वञी। सम्झ जंग जे ओहद शुरू आहे, पतो पियो त रसूलुल्लाह जा ॾंद शहीद थी चुका आहिनि। तॾहिं खथो ॿधी, तंहिंखां पोइ ॿ पासा मिली कोन सघिया, उन्हनि में कंडा हईं, हथ में खारकूं खईं बुखाई लाइ, ॿिए हथ में तलवार खईं, घर खां ॿाहिरि निकितो आहे, जंग जे ओहद जे अंदरि अचे थो। हज़रत साद रस्ते में गॾियो, चई ऐन अंत या साद इन्नी वल्लाहि ला अजदु रीहल जन्नत दून ओहद। चई साद तूं घर ॾे पियो वञे, पर आऊं बेश्त जी ख़ुशबू ओहद जबल जे अॻियां ॾिसी रहियो आहियां। अची बीठो हुज़ूर जे अॻियां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां बीह, ॿियो कुझु बि कोन कई। चई या रसूल अल्लाह ला इन अन कोतिल तो फ़अइन अन या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल ॿुधाए त हिन मैदान में काफ़रनि सां मुक़ाबिलो करे जेकॾहिं आऊं मरी वञा त मुंहिंजी जॻह किथे आहे? फ़क़ति फतवा पुछण जी देरि हुई। चई फ़अंत फिल जन्नत, तूं जन्नत जे अंदरि आई आहीं। जॾहिं नबी साईं फरमायो त शहीद जी जॻह जन्नत जे अंदरि आहे, हो त बुखारी ऐं पुछनि उघाड़ो, खारकूं खाई रहियो। बुखारी जा अल्फाज़ आहिनि फ़अलक़त तमरात, फौरन खारकूं उछराई। चई नबी साईं चवे थो शहीद जी जॻह जन्नत आहे। हाणे जेतिरी खारकुनि जे खाइण में देरि लॻंदी, एतिरी बेश्त जे पहुचण में देरि लॻंदी।
तंहिंजे करे ख़ैरतूं खणी उछलायाई फ़क़ातल हत्ता क़ुतिल फ़वजदू फ़ीह सलासतम व समानीन तानतम व ज़रबतन फ़मा अरफ़तो इल्ला उख़्तुहु बिबनान असाबी। पोइ मुक़ाबिलो कयाई, काफ़रनि खे मारींदे रहियो, उन्हनि जा तीर ऐं तलवार सांदे रहियो, पछाड़ी जे अंदरि शहीद थी वियो, उनजो लाशो आंदऊं त 83 तीरनि ऐं तलवारनि जा धक ते अची वञा। आंगुरियुनि जे ॾोॾनि मां भेण सुञा थो त मुंहिंजो भाउ आहे, बाक़ी को बि उहो जेको आहे सो सलामत कंहिं क़िस्म जो कोन्हे अची वञो। पछाड़ी में जॾहिं फ़ौत थियो तॾहिं चई त फुज़्तु व रब्बिल काबा बल्लिगू सलाम।